जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनी जो स्वागत है। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां ॿुधंदा आहियो सिंधी कथाऊं भजन सभु पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधी में। अॼु आहे अष्टमी जो ॾींहुं ऐं असांजे सिंधु भवन में अॼु असां रखी आहे दांडिया नाइट ऐं असां कंदासीं गरबा माता रानी खे प्रसन्न करण लाइ। असांजी नंढी नंढी माता रानी बि रेडी आहिनि त हिकु हिकु करे मां तव्हांखे ॿुधायां थी। इहा आहे असांजी मां दुर्गा ऐं जल्दी जल्दी अचो ॿाहिरों। माता अन्नपूर्णा, माता लक्ष्मी, माता सरस्वती ऐं सभिनी खां नंढी असांजी गायत्री माता। गायत्री माता थोरो शायदि बिज़ी आहिनि। असांजी पंज रूप असां माताउनि जा तयारु कया आहिनि। जो मेन माता हिते माता रानी जो इहो तयारु आहे। असांजा बुजुर्ग ईंदा ऐं इहो ॻाल्हियूं तेसि ताईं मां माता रानी खे दिल का हणी थी छॾा त बस थोड़ी ही देर में दांडिया शुरू थींदो त मां तव्हांखे उहो बि वीडियो ॾेखारींदमि। तव्हां खां रिक्वेस्ट कंदसि वीडियो ॿारनि ऐं प्रोग्राम जो शुभारंभ कनि। ही माता रानी जी जोत असां ॿारे रहिया आहियूं। हाणे साचे दरबार दी जय। सचिया जोता वाली माता तेरी सदा ही जय। ऊंचे ऊंचे मंदिरों वाली माता तेरी सदा ही जय। जो जयकारा बुलाएगा सो निहाल हो जाएगा। बोल साचे दरबार की जय। त हिते आंटी खणी आया आहिनि शायदि चुनरियूं सभिनीनि जे लाइ। तब सभिनीनि खे विरायो था त जय माता दी चवंदा वञो ऐं विराईंदा हलो। अचो अचो जय माता दी चवंदा वञो। जोर सां अचणु खपे। जय माता दी। इहे असांजी भेनरूं सभु वेठी आहिनि। जय माता दी जय माता दी जय माता दी। साचे दरबार की जय। जीअं त तव्हांखे ख़बर अथव अॼु आहे पंहिंजी दांडिया नाइट यानी गरबा नाइट। पाण सभु मिली हिते गरबा खेलींदासीं। पर तव्हां सभिनीनि खे शायदि न ख़बर हूंदी कि माता जे नवरात्रनि में दांडिया जो छा कमु आहे, छो असां दांडिया कंदा आहियूं। एक्चुअली अष्टमी जो ॾींहुं माता दुर्गा जो ॾींहुं आहे ऐं माता दुर्गा अॼु जे ॾींहुं राक्षसनि जो संहार कयो ऐं माता दुर्गा जो रूप आहे उहो ॾाढो उग्र रूप आहे। त माता खे प्रसन्न करण लाइ ही असां सभिनी खे नृत्य शुरू कयोसीं। त नृत्य करे करे माता शांत मुद्रा में आई ऐं पोइ उन खां पोइ ही दर्शन थियो अथव। तंहिं ही दांडिया डांस थींदो आहे। गरबा माता जी चारों ओर थींदो आहे। पोइ माता प्रसन्न मुद्रा में अची करे ॿई हथ खणी भक्तनि खे आशीर्वाद ॾींदी आहे। माता जो सभिनीनि खां सौम्य ऐं शांत रूप पोइ थी वेंदो आहे ऐं माता अॼु जे ॾींहुं पंहिंजा खजाना लुटाईंदी आहे। त हाणे असां माता रानी खे सेट कंदासीं। माता रानी सभिनीनि खे दर्शन ॾींदी। हुन खां पोइ ही प्रोग्राम कंटिन्यू रखंदासीं। पोइ जंहिंखे जेतिरो खपे भले नचे। त हिते पुठियां हले पियो म्यूज़िक जो मां म्यूट करे छॾियो आहे कॉपीराइट जे डप खां। भॼन हले पियो। ऐं गिरि नंदिनी नंदित मेदनी विश्व विनोदनी नंदनुते गिरिवर विद्य शिरोधि निवासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हेशिति कंठ कुटुंबनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दनि रम्य कपर्दनि शैलसुते। इन माता के आशीर्वाद सां माता ने पंहिंजे घर का भंडार अन्न सां भरपूर रहंदा आहिनि, कॾहिं बि न खुटंदा आहिनि। त बोलो अन्नपूर्णा माता की जय। हाणे रूप आहे माता सरस्वती जो यानी वाणी ऐं बुद्धि जी देवी जो। ऐं हाणे असांजी गायत्री माता। कलयुग में गायत्री माता जो विशेष स्थान है। माता गायत्री जे ही आशीर्वाद सां दुर्गा माता प्रसन्न थींदा आहिनि। ईअं चवंदा आहिनि। सभई हिकदमि चओ गायत्री माता जी जय। तेरी माँ दुर्गा के, ओ माँ लक्ष्मी के, ओ माँ अन्नपूर्णा के, ओ माँ सरस्वती के, ओ असांजी प्यारी गायत्री माता के।
सभई माताउनि जी हिते असां माताउनि खे नंढी भेंट ॾियूं था ऐं उन्हनि जो धन्यवाद कयूं था उन्हनि टाइम कढी असांजे लाइ ॿ टे ॾींहं कढियो पंज ई माताऊं ऐं उन्हनि जी माताऊं माता जी माताऊं त मां हिननि खे हिकु दफ़ो ज़रूरु थैंक्स चवंदमि जो असांजे हिकु ई चवण ते ही अची वियूं थैंक यू त बसि ही माताऊं हाणे थकिजी पई हूंदियूं थोरो डांस वांस कनि ही बि पंखिड़ा ओ पंखिड़ा पंखिड़ा ओ पंखिड़ा पंखिड़ा तू उॾी वन पावागढ़ रे माँ काली खे वनी चौ गरबा खेले रे माँ काली खे वनी चौ गरबा खेले रे हो पंखिड़ा ओ पंखिड़ा पंखिड़ा ओ पंखिड़ा मुंहिंजे गांव जा सोनार भाई जल्दी अचिजे मुंहिंजे गांव जा सोनार भाई जल्दी अचिजे मुंहिंजी मालाए सुंदर पायल ठाहे अचिजे सुंदर ठहिजे जल्दी अचिजे ठार माता ठार पंहिंजे बचड़नि खे ठार ठार देवी ठार पंहिंजे बचड़नि खे ठार देवी तो शरण तो ताई लंघे लंघे तुंहिंजा बचड़ा पवनम पा ठार भाई गीता आंटी असां सभिनीनि लाइ हिकु उदाहरण आहिनि टे ॾींहं प्रैक्टिस ते बि आया हुआ आंटी त तमामु ख़ुशी आहे असांखे ॾाढा सम्मान कंदा हिननि जो गिफ्ट हुते त जोरदार तारियूं ॾींदासीं गीता आंटी लाइ असांजी ग्रुप लीडर